पढ़ाई लिखाई पर इस्लामी दीन दुनिया जेका आहे ऐं असांजे इस्लाम में कोई ईअं न आहे त मां मुंहिंजी दाढ़ी आहे त मां मुस्लमान आहियां, मूंखे मुछूं आहिनि त मां न आहिनि त मां मुस्लमान न। इस्लाम इन्हनि शयुनि खां वॾी बाला आहे। इन्हनि शयुनि में इहे माइनर शयूं आहिनि। असांखे पंहिंजी ऐं हर हिकु शइ ख़ुदावंद ताला एतिरो बि क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे त घर में वेहण उथण जो बि तरीक़ो आहे। त हीअ नज़र भेण जी आहे, हीअ नज़र माउ जी आहे, हीअ जाइ हुनजी आहे। असांजी जेको झटको दुनिया आहे हुनमें ॿ टे प्रॉब्लम असांखे फेस थींदा। माई ईंदी आहे फलाणी माई हुन सां नथी थिए। अलाह ताला हर हिक जी उहा शइ ज़ाया वाज़े करे क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे। पढ़ाई न्याणी खे पंहिंजे घर आणी थो पंहिंजी न्याणी जेतिरो मोहबत, पंहिंजी न्याणी सुभाणे तव्हांजे ॿिए जे घर वेंदी त उहा ज़हन में रखे पोइ हुन न्याणी जी सुभाणे पढ़ण लाइ ॿिए जे घर मोकिलींदव न, सुभाणे का बि तकलीफ़ थींदी त हो रड़ियूं कंदी, तव्हांखे तकलीफ़ थींदी न। इहो सोचो त इहा जेका न्याणी पराए घर मां मुंहिंजे घर में अचे थी त मां बि हुनखे ओतिरो सुठो। अल्लाह ताला हिकु हिकु शइ वाज़े क़ुरान शरीफ़ में कई आहे। तव्हां पढ़ण ते अचो ऐं हुननि शयुनि खे अथव उस्ताद माउ पीउ जी जाइ ते आहे। इंसान उस्ताद तव्हां हिन महिल पढ़ायो था, पढ़ाइण जो मक़सदु इहो न आहे तव्हां इहो सम्झो तव्हां हुननि जा माउ पीउ ॿिया हुन औलाद हुन ॿार जा हुन बच्चे जा हुन न्याणी जा उनखे कहिड़ी नज़र सां था ॾिसो, छा था कयो, इहे सभु शयूं तव्हां ते फर्ज़ आहिनि। ऐं तव्हां पंहिंजी औलाद लाइ सोचो न त मां पंहिंजी औलाद खे मथां हिन जाइ ते मां पंहिंजी धीउ खे न विहारींदुसि, पर स्कूल में जेॾी महिल अचनि था त उस्ताद उन जाइ ते कंहिं शागिर्द खे विहारे थो, ईअं न सोचे न हीअ मुंहिंजी धीउ आहे त न वेहंदी, पढ़ाई जी आहे मथां वेंदी। जेका शइ पंहिंजे लाइ सोचो उहो तव्हां तॾहिं असांजो सोधार करे को मुल्क खे या कंहिं बि शइ खे को हुक्मरान न सुधारींदो, अवाम हुक्मराननि खे बि सुधारे सघे थी। असांजी अवाम छा